मुल्क में आम चूंडूं अॼु थींदियूं, समूरियूं तयारियूं मुकमल। सख़्त सिक्योरिटीअ में अमले खे चूंड सामान समेत पोलिंग स्टेशन्स ते पहुचायो वियो। पोलिंग जो अमल 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। सॼे मुल्क में 90,675 पोलिंग स्टेशन ऐं 2,66,398 पोलिंग बूथ क़ाइम। 12,85,85,000 माण्हू पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। सॼे मुल्क में 16,766 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 29,985 हसास करार। इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते फ़ौजी जवान मुक़रर हूंदा। क़ौमी असेंबली जे 265 ऐं सूबाई असेंबलियुनि जे 590 तकनि ते चूंडूं थींदियूं। क़ौमी असेंबली जे सीटनि ते 5,254 उमेदवार इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। सूबाई असेंबलियुनि लाइ 12,853 उमेदवार मैदान ते लथल हूंदा। चूंड नतीजा हासिल करण लाइ AMS इस्तेमाल कयो वेंदो। इलेक्शन कमीशन जी पधिराई। सिंध में चूंड सामान ऐं अमले खे पोलिंग स्टेशन ते पहुचायो वियो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनसीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में बसुनि, कोस्टरनि ऐं ॿी ट्रांसपोर्ट वसीले सामान लाॻापियल पोलिंग स्टेशन ते पहुचायो वियो। पोलिंग स्टेशन ॿाहिरियां पुलिस, रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा जवान मुक़रर। अॼु चूंडुनि जे ॾियारे ते मुल्क में किथे बि इंटरनेट सर्विस बंदि न थींदी। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी वाज़े करे छॾियो। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी तरफ़ां इलेक्शन जे ॾींहुं शहरनि खे इंटरनेट जी मुकमिल सहूलियत हासिल हूंदी। हुकूमत तरफ़ां इंटरनेट जी बंदिश जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जूं हिदायतूं नाहिनि मिली। पहिरें वोट खां वठी आख़िरी नतीजे ताईं आम चूंडुनि बाबति हर ख़बर खां आगाही। सिंधी मीडिया जे सभ खां वॾे इलेक्शन नशरियात आवाज़ TV इलेक्शन ट्रांसमिशन में ॾिसंदड़नि खे पल पल जे हवाले सां आगाह करण जो सिलसिलो जारी। IG सिंध रफ़त मुख्तियार राजा तरफ़ां कराचीअ में एक्सपो सेंटर में CMS स्कूल पर्चो दौरो। IG सिंध पोलिंग मटीरियल जी विरासत ऐं सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। संदसि चवणु आहे त पुरअमन चूंडुनि ऐं पोलिंग अमल कराइण असांजे लाइ एज़ाज़ हूंदो। इलेक्शन बाबति हतमी क़दमनि लाइ असांखे कंटीजेंसी प्लान फॉलो करणो पवंदो। रेंजर्स तरफ़ां समूरनि अहम हंधनि ते नफ़री मुक़रर। तर्जमान जो चवणु आहे त कराची समेत सॼी सिंध में रेंजर्स जा 10,000 एहलकार मुक़रर कया विया आहिनि। 6,000 एहलकार कराची ऐं 4,000 ॿियनि ज़िलनि में फ़र्ज़ अंजाम ॾींदा। रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा जवान मुख़्तलिफ़ हंधनि ते गश्त बि कंदा। वोटिंग मुकमल थियण ताईं सिक्योरिटी सख़्त रहंदी। निगरान वफ़ाक़ जो आम चूंडुनि जी राति सिंध जो पाणी जे हक़ ते राता हो। सिंध जो पाणी चोरी करण लाइ वॾी तकरारी रिथा जी मंज़ूरी। एक्निक सिंध जे सख़्त एहतजाज बावजूदि ग्रेटर थर्ड कैनाल 2 जी मंज़ूरी ॾेई छॾी। तकरारी रिथा खे एजेंडा में शामिल करण खां सवाइ मंज़ूर कयो वियो। सूबाई वज़ीर यूनुस ढाका पारां सख़्त एहतजाज। एक्निक पारां सिंध जे नुमाइंदनि जो एहतजाज मुकमिल तौर नज़रअंदाज। ग्रेटर थर्ड कैनाल रिथा 2 सां पंजाब जे 6 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी। चूंडुनि खां हिकु ॾींहुं पहिरीं बलोचिस्तान में 2 बम धमाका। 27 ॼणा मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। पश्चिम में सियासी पार्टीअ जे चूंड ऑफिस ॿाहिरियां धमाको, 15 ॼणा मारिजी विया, 30 ज़ख़्मी। हानूसई में आज़ाद उम्मीदवार असफंदयार काकड़ जे चूंड ऑफिस ॿाहिरियां मोटरसाइकिल में लॻल बम धमाको थियो। किला सैफुल्ला में JUI जी ऑफिस ॿाहिरियां धमाको, 12 ॼणा मारिजी विया, 8 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे THQ अस्पताल मुंतक़िल कयो पियो। सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। चमन में बि हाफ़िज़ हमदुल्ला जी गाॾीअ ते फायरिंग। JUI अॻवान महफ़ूज़ रहियो। पुलिस मूजिबि हाफ़िज़ हमदुल्ला चमन खां कोयटा वञी रहियो हो त मीज़ाइल अॾे वटसि संदसि गाॾीअ ते फायरिंग कई वई। मसूम में बि धमाको, को बि जानी नुक़सान न थियो। बलूचिस्तान में बम धमाकनि खां पोइ चीफ इलेक्शन कमिश्नर जी सूबनि में सिक्योरिटी हाई अलर्ट रखण जी हिदायत। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे त चइनी चीफ सेक्रेटरीज़ ऐं IGs खे फ़ोन कयो आहे। जल्द खां जल्द सिक्योरिटी एहलकारनि जी मुक़ररी खे मुकमिल करे वोटर्स, DROs ऐं ROs जी ऑफिस खे सिक्योरिटी फराहम कई वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी हिदायत। बलूचिस्तान में दहशतगर्दीअ जे वाक़िअनि ते अफ़सोस जो इज़हार। कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल छीलियूं ॻोठ में धमाके जे नतीजे में ॿाड़ी समेत 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में फारूक, रिहान ऐं नसरीन जे नालनि सां सुञाणप थी। SSP इरफान बहादुर जो चवणु आहे त मारिजी वियल शख़्स फारूक जे हथ में हैंड ग्रेनेड हो, जेको फाटी पियो। वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे। दादू में पोलिंग अमले जी गैर हाज़िरी, 10 मुलाज़िमनि जा गिरफ़्तारी वारंट जारी।
NA 228 जे आरो सफदर मीरानी 10 मुलाज़िमनि जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। गिरफ़्तारी वारंट जारी थियल मुलाज़िमनि में मोहम्मद इलियास, अली हैदर ऐं ॿिया शामिल। नौशरो फेरोज़ में पोलिंग अमले खे मिलियल गाॾी ख़राब निकिती, अमलो धिकींदो रहियो। पोलिंग अमले खे मिलियल पिकअप गाॾी सामान लोड करण बाद स्टार्ट ई न थी। अमले गाॾीअ खे धिके धिके मिस्त्रीअ वटि पहुचायो।